हाणे जिथे अयाज़ हुजे लतीफ़ हुजे हाणे असां कोशिशि कंदासीं त म्यूज़िक लवर्स खे बि टाइम ॾियो। ऐं असां कीअं आहियो ख़ैर ख़ैरियत आहे। हिते हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल में तमाम दोस्तन खे भेनरुनि खे भाइरनि खे भलीकार अहम तरीन सेशन आहे। नौजवान के हवाले सां शाह लतीफ़ जी ऐं शेख अयाज़ जी शाइरी जे तनाज़ुर में नौजवाननि जो जेको आहे तसव्वुर लतीफ़ जी शाइरी में अयाज़ जी शाइरी में इन टॉपिक ते सिंध जा कहा सिंध जा अदीब लतीफ़ जा कारकू साईं अयाज़ लतीफ़ पलीजो साहब सां गॾु आहिनि। अयाज़ साहब हिन सेशन में भलीकार महिरबानी। मौज़ू ॿुधाए चुको आहियां तव्हांखे। लतीफ़ साईं ऐं शेख अयाज़ जे पूरी शाइरी मां चवंदुमि त अवां हाफ़िज़ आहियो ॿिन्ही सिंध जे अज़ीम शाइरनि जा। नौजवाननि खे छा सबक़ ॾींदव ॿिन्ही अज़ीम शाइरनि जी शाइरी जे तनाज़ुर में। हाफ़िज़ लतीफ़ जी शाइरी जो हाफ़िज़ अयाज़ जी शाइरी जो तालिब अयाज़ लतीफ़ पलीजो साहब। साईं कम करे तो दोस्तों आउं शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी जो। पाण कोन अची उथी बीठो आहियां, मूंखे इंतज़ामिया तरफ़ां दोस्तनि चयो तव्हां अची साम्हूं इज़हार सुमरे साहब चयो त अची ॻाल्हाइजो। नौजवान ऐं उन्हनि लाइ लतीफ़ ऐं अयाज़ जो पैगाम पर्सपेक्टिव शाह लतीफ़ ऐं अयाज़। जेके नौजवान वेठा आहियो हिन दौर में रुगो पिटके करण सां कमु कोन हलंदो। पिटको तबाह थी वियासीं, बर्बाद थी वियासीं, रहिजी वियासीं, शयूं हली वियूं, सामान हलियो वियो, दौर मटिजी वियो, असीं इररिलेवेंट थी वियासीं। सवेल ॿुधमि पे दोस्तनि चयो पिए त उहो ज़माना हलिया विया, मैगज़ीन्स हलिया विया, रिसाला हलिया विया, अख़बारूं हली वियूं, उहो दौर न आहे रहियो। इहो हमेशह ईअं थींदो। जेके 60s में आया हूंदा उन्हनि चयो हूंदो त 40s वारो दौर न रहियो। जेके 80s में आया हूंदा उन्हनि चयो हूंदो 60s वारो दौर न रहियो। जेके 20 सालनि खां पोइ 2050 में ईंदा ऐं हिन दौर में ॼावा हूंदा उहे चवंदा 2022 वारो दौर न रहियो। कहिड़ी नई ॻाल्हि, दौर ईंदा वेंदा, शइ कहिड़ी सर्वाइव करे। डार्विन चयो आहे त दुनिया में एवोल्यूशन में इर्तिका में कहिड़नि स्पेशीज़ सर्वाइव कयो, उहे जेके सभ खां वधीक अकुलमंद हुआ या उहे जेके सभ खां वधीक ताक़तवर हुआ फिज़िकली। पोइ किन माण्हुनि चयो त जेके ताक़तवर हुआ ज़ाहिर आहे फिज़िकली स्ट्रॉन्गर, ॿियनि चयो त जेके ज़हीन हुआ इंटेलेक्चुअली। डार्विन चयो ॿई न, उहे जेके बदिलजंदड़ दौर सां पाण खे तब्दील करे न ताक़तवर हुआ न अकुलमंद हुआ, बदिलजंदड़ ज़माने में पाण खे तब्दील कयो। तब्दील न थिया, ख़तम थी विया। तंहिंजे करे हिकिड़ी वरी रेस आहे, वरी जंग आहे, पंहिंजी रुगो न सॼी दुनिया जी सॼी काइनात हिकिड़ी वरी जंग पई हले। ऐं इन द वाइल्ड जंग में जेकॾहिं हुजो त स्पीड इज मोस्ट क्रूशियल थिंग फॉर सर्वाइवल, मोस्ट एसेंशियल। रफ्तार, अकुल, जुर्रत, सोचे समझी तेज रफ्तारी सां डिसीजन वठे। तव्हांजो कैरियर हुजे, तव्हांजो वतन हुजे, तव्हांजा वसीला हुजनि, तव्हांजो इल्म हुजे, तव्हांजो अकुल हुजे, तेज रफ्तारी। वक़्तु वींदो रहियो, हर लम्हे वक़्तु वञे।
If you are a predator, you must be faster than your prey. पर शिकार का तेज हो जो, or you will have to die because of hunger. भूख में मरी वेंदो. शिकार भॼी वञो तभी शिकारी है वो डोड़ंदो शिकार भॼी. पर जे शिकार है, the prey has to be faster than predator. शिकार खां, शिकार कंदड़ खां शिकार तेज न थींदो, it will become a meal. वो खाधो बणिजो. पर रुगो तेज न, तेज सां अकुल, बेखौफी, जुरत, बहादुरी. तव्हांखे ख़बर हूंदी त शींहं 80 किलोमीटर मैक्सिमम 80 किलोमीटर पर आवर जे रफ़्तार सां डोड़ंदो. ऐं जेको एंटेलोप आहे हरण, उनजी स्पीड 100 किलोमीटर पर आवर. पर उनखे जेको ख़ौफ़ आहे पोयां ॾिसी डिॼी बुड़ी ॾिसण जो, शींहं अची त कोन वियो, खुजी त कोन वियो, उहो ख़ौफ़ उनखे शिकार बणाए. उहो तेज़ आहे पर पोयां ख़ौफ़ आहे, पहुची वियो. शींहं खे ख़ौफ़ कोन्हे, तंहिंजे करे उहो पंहिंजी स्पीड मेंटेन थो करे. हरण खे ख़ौफ़ आहे, उन ख़ौफ़ में उहो शिकार बणिजी. त हीउ जेको लतीफ़ साईं आहे ऐं जेको शेख हयाज़ आहे, उनजो मुतालो सिंधियुनि लाइ इन करे ज़रूरी आहे, सॼी दुनिया लाइ ज़रूरी आहे, पर आवाज़ सिंधियुनि लाइ ज़रूरी आहे त उहो तव्हांखे कॉम्पिटेंट बनाए थो हिन दौर में सर्वाइव करे. हिन दौर जा बापा जदीद जेके आहिनि उन्हनि लाइ पाण चऊं त जदीद दौर में लतीफ़ ऐं शेख हयाज़ जी कहिड़ी रेलेवेंस? उही रेलेवेंस आहे जेका तव्हां हींअर वञी मेडिकल में पढ़ो था. 2022 वारो इल्मु कोन पिया पढ़ो. अॼु खां 100 साल पुराणो जेको इल्मु आहे सो तव्हांखे मेडिकल कॉलेजिस में, इंजीनियरिंग के कॉलेजिस में ऐं तव्हांखे हिस्ट्री में ऐं तव्हांखे लिटरेचर में पढ़ायो थो वञे. त लतीफ़ साईं हीउ जेको यूथ आहे हिन दौर जो, हिन जे यूथ जो वॾो मसइलो कहिड़ो आहे? मज़े ऐं कैरियर मां, मज़े ऐं वतन मां कंहिंजी चूंड कजे हर वक़्तु. हिकिड़े पासे मज़ो आहे, कढ़ाई गोश्त आहिनि, कचहरियूं आहिनि, मोटर बाइक आहे, ड्राइव आहे, पैसा आहिनि, पैसनि जी जुस्तजू आहे. मनी इज़ वेरी इंपॉर्टेंट, बट मनी इज़ वन ऑफ द इंपॉर्टेंट फैक्टर्स. अहम शइ मां फ़क़ति हिकिड़ो फैक्टर आहे. ॿिया फैक्टर्स ॿिया आहिनि. पाण सम्झूं था त रुगो पैसो, रुगो पघार, रुगो इनकम, ये वतन ही न हुजे त पोइ, पेर नेठा ज़मीन ही न हुजे त पोइ, तव्हांजा वसीला तव्हांजा न हुजनि त पोइ, उहो तव्हांखे लतीफ़ साईं ऐं शेख हयाज़ ऐं ॿिया आलिम अदीब जोड़ीनि था. उहो तव्हांखे गॾीनि था त तव्हांजो सॼो वॾो ब्रॉडर फार्मूलो छा हुजे. मसलन मज़े जो फार्मूलो, हिन दौर जो मज़े जो फार्मूलो कहिड़ो आहे? हाणे वञी खाइजे, घुमिजे फिरिजे, पिज़्ज़ा हट ते हलिजे, पिज़्ज़ा हट ते दोस्त आहे या माइट आहे या छोकिरी आहे या छोकिरो आहे, साम्हूं वेठो उहो वेठो खाए ऐं माण्हू वात फाड़े वेठो ॾिसे ऐं वेठो केचप ॾे. इहो वॾो मज़ो आहे. माण्हू सम्झो वॾो मज़ो आहे. बाइक तेज़ थो हलाइनि, गाॾी स्पीड ते 120 ते हलाइनि, मज़ो अची वञे. मज़ा त ॿिया आहिनि न. I row the boat. I row the boat. मज़ो इहो अथव. He cast the net. Yesterday the whole day was spent in the hunt. मेरे हथ में मकड़ी, जाम हथ में जार. मुहाणी जे हथ में वंश आहे. मज़ो ॾिसो न, मज़ो इहो अथव. मज़ो इहो कोन्हे त ₹1 वॾा रोज़ रोड गाॾी 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 ॿी गाॾी वरी टी गाॾी, रोल्स राइस को BMW को फलाणी फरारी, फर्स्ट क्लास. इहे ज़बरदस्त गाॾियूं आहिनि. बादशाह वटि, अकबर वटि छा न हूंदो, छा न हूंदो बाबर वटि, पर सिंध जो बादशाह याम तमाची उनड़. ॿिए हथ में मकड़ी, याम हथ में जार, सारो ॾींहुं शिकार, कीझड़ में कालो. मज़े जो कॉन्सेप्ट ॾिसो न. हेठि करणु, हेठि में वञो, मां खाधो वेठो खाए पंहिंजे महबूब सां. इन खां वधीक मज़ो कहिड़ो हूंदो? हिकिड़ी ॿेड़ी हुजे, ॿेड़ीअ में नूरी जे हथ में वंश हुजे ऐं जाम जे हथ में जार. मेरे हथ में मकड़ी ऐं जाम हथ में जार, सारो ॾींहुं शिकार, कीझड़ में कालो. मज़ो, मज़े जा कॉन्सेप्ट.
अंगण ताज़ी ॿाहिरि कुंझू मज़ो अंगण ते ताज़ी घोड़ो बीठो हुजे कम्युनिकेशन जो ज़रियो घोड़ो कम्युनिकेशन सफ़र अंगण ताज़ी ॿाहिरि कुंझियूं पखा पख सुहन सुरही सेज पासे पिरी फल पिया मींहं वसन अंगण ते ताज़ी घोड़ो बीठो हुजे ॿाहिरि कुंझी में बीठी हुजे खुराक लाइ खीर लाइ मखण लाइ पखा पट सुहन मथां पखा लॻा पिया हुजनि पट हुजनि छना ठाहिया पिया हुजनि सुरही सेज सोफा वोफा कोच वोच टेबलूं वेबलूं न सुरही सेज पासे पिरी मर पिया मींहं वसन असां ऐं पिरनि चल हून बराबरि ॾींहं सस्टेनेबिलिटी ईअं हिकिड़ो दफ़ो न हुजे चल हून बराबरि ॾींहड़ा ईअं ई हुजनि वक़्तु ईअं ई गुज़रे वक़्तु ईअं ई पियो हले माण्हू खे मज़ो इन में इहो शइ कंटिन्यू करे त मज़े जो कॉन्सेप्ट शेख हयास आहे बेहिश्त बि साॻी दुनिया आहे सॼो ॾींहुं त तव्हांखे ॿुधाइनि त हीउ फुज़ूल आहे गड़बड़ी हिते आहे न तव्हांखे ॿुधायो थो वञे त हीअ दुनिया फुज़ूल आहे त माण्हू चए थो भले दूर करे जल्दी जान छुटे हीउ फुज़ूल आहे ॿिए पासे केॾा हलबो होॾा भले वञिजो पर जॾहिं हिते फ़िलहाल वेठा आहियो उनखे त ठाहियो हीउ फुज़ूल आहे हिन मां कुझु कोन थींदो हीउ चट आहे फुज़ूल आहे कंहिं कम जी कोन्हे असुल शइ ॿी आहे इनखे मिड़ी कमु टिपायो कमु ईअं था टिपायूं फुज़ूल में माल खाए वञनि टपड़ खाए वञनि त फुज़ूल त उहो ई आहे बेहिश्त बि साॻी दुनिया ऐं दोज़ख बि निभागी जंहिं माणी सासा राणी जंहिं आहे त्यागी दुनिया सा जोगियाणी ॼाणी वाणी पातो आहे दुख जो हार सम्झई छा आहे संसार इहो आहे खनपल तुंहिंजो मुंहिंजो मेलो रूह घड़ियले ईंदो रेलो सभु इत्फाक़ी कुझु बि न बाक़ी तूं बि अकेली मां बि अकेलो ही मांडाण सभु कुझु ॼाण हिन खां अॻिते आ अंधकार सिरकी वेझो आ दिलदार सम्झई छा आहे संसार ऐं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त असांखे ॻाल्हि करण लाइ केतिरो एक्सप्लेन करणो थो पाण सभु जेके माण्हू आहियूं अदीब शाइर कलककार सियासतदान उस्ताद यानी जेग करणी थी पए माण्हू खे ॻाल्हि सम्झाइण लाइ ऐं हू जेको वेठो आहे सची पची उनखे ई चवणु खपे हिन दुनिया में सरकार जेको लफ़्ज़ आहे सो फ़क़ति लतीफ़ सां ई लहो लतीफ़ सरकार उहो ॻाल्हि खे कीअं मुख़्तसर थो पेश करे शैली बायरन कीट्स हाफ़िज़ रूमी माइकोविस्की जेको बि खणो शाइर वॾा वॾा दुनिया जा ज़बरदस्त शाइर ऐं उहे पंहिंजे पंहिंजे शयुनि में शानदार हुननि मिसाल तौरु माण्हू खे सम्झाइणो हुजे त बाबा कुझु कोन थींदई ज़मानो हलियो वेंदई मारिजी वेंदे जो कमु सभु माण्हू हलिया विया तूं बि हलियो वेंदे लतीफ़ खे रुगो हिकिड़ी लाइन कर हिकिड़ी सिट उहा सिट माण्हू खे सोचे त माण्हू झंझोड़जी वञे माण्हू हिकिड़े लर्ज़े लाइ लुॾी वञे पंहिंजे मिटनि माइटनि महबूबनि पंहिंजे उस्तादनि पंहिंजे आइडियल्स खे यादि करे लर्ज़े में माण्हू लर्ज़ी वञे जा भूं पेरे मुंहुं सा मुंहिंजे दफ़न थियल महबूबनि जे मथां वरी जेके सभु हलिया विया साॻी मिटी आहे मुंहिंजे पेरनि हेठां आहे हुननि जे मथां वरिया जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे सजणे हिंग लटवा धूड़ में उभे ॾिठासूं ॾींहं मिड़ो ई तूं पोइ उथी लोच लतीफ़ ऐं जेका भूं आहे त मुंहिंजे पेरनि हेठां आहे ऐं मुंहिंजे वियल विछड़ी वियल सभिनी महबूबनि जे कबरुनि जे मथां आयो आहे मिठी पाण बि हलिया वेंदासीं कुझु कर लतीफ़ कुझु कर मोटिवेट का न का शइ कंदो रहे ऐं मज़नि लाइ ॿिए पासे छो वञिजे मज़नि लाइ महांगियूं शयूं छो खपनि कंफर्ट लाइ महांगी यकीन कयो असां नंढे हूंदे जेका बिलोरनि रांदि में मज़ो वठंदा हुआसीं सो हींअर जे नंढनि टीनेजर्स खे महांगियुनि 3D गेम्स में नथो अचे महांगनि 80 इंचस जे टीवीज़ में कोन थो अचे
वरी गाड़ियुनि में मज़ो कोन्हे जेको लाटू हलाइण में हो, जेको असां खां वधीक जेके अॻु में हुआ उन्हनि खे वाहन जे कप था पी जेका टुॿी हणण में मज़ो ईंदो हूंदो त असांखे कोन्हे। तंहिंजे करे मज़ो किथे आहे? मज़ो माण्हूअ जे अंदर में। वञी छो वणकार हित न ॿोली हो त वणकार लस मेले लाइ को इलाइक़ो आहे। ससुई खे पुछे वञी छो वणकार हित न ॿोली हो तखे, लिखो कीन लतीफ़ चए पारो चो बेपार, थी सती बद संदरो पिर्त पुनहसी पार, नाए नेण निहार तो में तेरो दोस्त। महबूब तुंहिंजे अंदर आहे, मज़ो तुंहिंजे अंदर आहे। वञी छो वणकार ॿिए पासे ॻोल्हण छो पियो वञी? ॿिए पासे छो पियो ॻोल्ही? ॿिए पासे छो पियो तलाश करी मज़े खे, कंफर्ट खे? उहो तूं पंहिंजे माहौल जी चौधारी केॾी महिल ठाहीं त हिते मज़ो ठाहे सघे, फन हिते ठाहे सघे थो। अदी थोरी फराना 2 मिंट थोरो। तंहिंजे करे उहो मज़ो हिते ॻोल्हणो, ऐं मज़ो हिते ॻोल्हण लाइ तव्हांखे पंहिंजो सॼो एटमॉस्फेयर, पंहिंजो माहौल अहिड़ो ठाहिणो पवंदो उन मज़े वारो। शिकायतूं आहिनि, हिन यूथ आहे सॼो ॾींहुं शिकायतूं, ज़रूरु प्रॉब्लम्स हूंदा, दाख़िला कान मिली हूंदी, हॉस्टल में जाइ कोन हूंदी, एग्ज़ाम NTS पास कोन थियो हूंदो, लेट जे एग्ज़ाम में 2 मार्कूं घटि थी वयूं हूंदियूं, IB जा टीचर रहिजी विया हूंदा, लेडी हेल्थ वर्कर जो प्रमोशन कोन थींदो हूंदो, CSS में 2 अटेम्प्ट कया हूंदा तॾहिं बि ग्रुप न मिलियो हूंदो, वाइवास में माण्हू फेल थी वियो हूंदो, हज़ार ॻाल्हियूं शिकायतूं हुअणु खपनि। ऐं माण्हू चवंदो आहे त इहे मसइला रुॻो मूं सां आहिनि। कंस्पिरेसी थियरी वरी ससुई जी ॿुधो। अॻे उठ रड़नि मुंहुं भेरे माठ, कंस्पिरेसी मूं सां। ससुई चए थी अॻे उठ जॾहिं हूंदा आहिनि त पाण में वेही ॻाल्हाईंदा आहिनि, गोड़ कंदा आहिनि, जॾहिं मूं सां वारदात करणी हुई त माठ थी ॻाल्हाए। जॾहिं पुनूअ खे खणी ॾेरनि खे भॼणो हो तॾहिं उठ पाण में साज़िश करेगा। अॻे उठ रड़नि मुंहुं भेरे माठ थी, चुप थी विया, ख़ामोश, कुझु ई कोन। मूंखे माना अहिड़ी का ॻाल्हि ई कोन कयूं जो मूंखे अहसासु थी पलाणींदे पाण में पुछो की न पुछनि। जेॾी महिल उथी रवाना थिया पुनूअ खे खणी तॾहिं पुछनि, पुछजी वञनि, लफ़्ज़ कोन पुछूं जो आउं निंड मां सुजाॻ थी वञे, मूंखे ख़बर पइजी वञे। अॻे उठ रड़नि मुंहुं भेरे माठ थी, पलाणींदे पाण में पुछो की न पुछनि, काजा माम मुठनि हिन गुण हुई हुनसि। उठ मिलियल हुआ ॾेरनि सां, ही उठ साज़िश में शरीक हुआ। काजा माम साज़िश गड़बड़। ससुई पई चए काजा माम मुठनि हिन गुण हुई हुनसि। गड़िया हुआ, मूंखे ठगे भॼी विया, आउं सुती पई उथियसि त वही कोन। तंहिंजे करे कंस्पिरेसी थियरीज़, गड़बड़ूं, मुखालिफ़ हालतूं, चैलेंजिस इहे हर दौर में हूंदा। हाणे उन्हनि चैलेंजिस खे पाण कन्फ्रंट कयूं या माफ़ करे वेही चओ सरेंडर करे कयूं। दुनिया में एतिरा माण्हू अटेम्प्ट कंदा आहिनि, आख़िर में थकिजी चूर थी वेही रहंदा आहिनि। लतीफ़ उन्हनि खे चए थो खुरी जा खयाई विख ते वेझी। जॾहिं थकिजी चूर थी, तव्हां एग्ज़ाम जी तयारी करे थकिजी चूर थी वञो त बाबा हाणे जाम गंज थी विया, हाणे सुबुह जो पेपर आहे। पोइ आख़िरी राति आख़िरी अधु कलाक में वरी हिकिड़ो सवाल जी रिवीजन कयो जेको न पढ़ियो हुजंदो, त इहो त हुअं ईंदो कोन, पर मड़ी नज़र घुमाए थो वठां ऐं सुबुह जो पेपर में वरी उहो ई। तंहिंजे करे लतीफ़ साईं चए थो त जॾहिं थकिजी चूर थी वञो तॾहिं बि सरेंडर न कयो। खुई जा खयाई, थकिजी, खुई माना थकिजी, सफ़ा हलाक थी, बेज़ार थी। खुई जा खयाई विख तह वेझी, छिके छिनाई पद बिड़ोई पबल। टुकड़ा चूर थी थकिजी, पोइ जे विख खई उन मंज़िल खे वेझो करे छॾियसि ऐं पोइ छिके छिनाई पंध बिड़ोई पब जो, पोइ छालू ॾींदी हली वई। तंहिंजे करे यूथ खे लतीफ़ जो ऐं अयाज़ जो पैगाम है त सरेंडर ना है करो। ही फुटल पेर वरी पंध कंदा बेकयास
फुटल लिफूं पियल फाटल पेर पंहिंजूं अमड़ियूं ॾिसंदा आहियो हाणे त अमड़ियूं कमु कंदियूं कोन हूंदियूं रंधिणनि में पर असां अॼु अमड़ियूं कंदियूं हुयूं हाणे त आया हूं या मासियूं हूंदियूं वीचारियूं या तॾहिं पेरनि जो ख़्यालु रखिबो आहे हाणे पंहिंजूं जेके अमड़ियूं ॾाढियूं हूंदियूं ॾिठा पेरनि में लिफूं फुटल पेर पेरनि में निशान हलणु ॾाकणो चढ़णु कमु तंहिंखां अचे थो ही फुटल पेर वरी पंधु कंदा तुंहिंजो सौगंध कंदा जेके पेर फुटल ज़ख़्मी आहिनि इहे वरी उथंदा ही तव्हां सभु नौजवान जेके केॾी न केॾी महिल सम्झो था त हाणे सरेंडर था कयूं उन्हनि खे थो चवे ही फुटल पेर वरी पंधु कंदा तुंहिंजो सौगंध कंदा ही टुटल हथ हणी हंधु कंदा वक़्तु आयो त ज़रूर कूड़ खे चिकना चूर वरी कंदा ही माण्हू वरी सभु उथ खड़ा थींदा वरी उन्हनि खे कन्फ्रंट कंदा वक़्तु आयो त ज़रूर कूड़ जो चिकना चूर ही सभई कंध कंदा कूड़ खे दसींदा ही सभु साॻिया माण्हू जेके आरज़ी तरह सम्झो था त सरेंडर कयल आहिनि ही थकल आहिनि उन लाइ पर उहो कंध रुगो पंहिंजे ज़ाती कैरियर लाइ रुगो पंहिंजी ज़ात तव्हां सभु पाण सभु पंहिंजी ज़ात खे त लॻा पिया आहियूं उहो क्राइसिस में छो आहियूं पाण पंहिंजी ज़ात खे छॾे वेठा आहियूं छा ही जेका ख़ल्क़ वेठी आहे उहा पंहिंजे ज़ात खे को पाण गैप ॾिनो आहे को चङो कमु कोन कयो अथऊं कयूं पिया पोइ पाण सफ़र छो पिया कयूं छाकाणि त पंहिंजी ज़ात ऐं कैरियर सां गॾु जेको वतन ऐं क़ौम जो हिसो हो उन खां पाण बेगाना थी वियासीं पाण सम्झो त असांजी ज़ात खे सर्व करण सां असांजा वॾा इशूज़ हल थींदा उहे वॾा इशूज़ जुड़ियल आहिनि तव्हांजी क़ौम ऐं तव्हांजे वतन सां मसलन तव्हां CSS कई ऐं तव्हांजी कोटाई घटि थी वई तव्हां मेडिकल लाइ ज़बरदस्त तयारी कई ऐं मथां जेको MD कैट जे एग्ज़ाम्स जो सिलसिलो ठाहियो उन में तव्हांजो एडमिशनूं अॻुवा करे खणी विया हलिया तव्हांजूं सीटूं वञी कंप्रोमाइज़ करे जुगाड़ करे छॾियूं पब्लिक सर्विस कमीशन जी नौकरियुनि में तव्हांखे वरी महिनत कयो हिसो मिलियो ई कोन नौकरियूं तव्हांखे मिलियो ई कोन वफ़ा कयूं तव्हां लाइ इंडस्ट्री लॻी कान सॼो ॾींहुं वेठा पढ़ो छा ॾींदो सॼो ॾींहुं पढ़ी वीज़ा लाइ अप्लाई कयो ऐं उहे परदेही मुल्क सम्झनि त ही सिंधी मैटर नथा कनि तव्हांखे वीज़ा ई न ॾियनि तव्हांखे दाख़िला ई न मिले त तव्हां पंहिंजे क़ौम सां जेकॾहिं जुड़ियल न आहियो हिकिड़ो कंपोनेंट पंहिंजे वतन ऐं क़ौम जे क़ौमी कम जे हिसे जो नथा अदा कयो त केॾी बि महिनत कयो कुझु कोन थींदो 0 मल्टीप्लाइड बाय 0 थी वेंदो जेकॾहिं तव्हांजी क़ौम शिकस्त खुर्दा आहे तव्हांजी क़ौम जेकॾहिं अंडर अटैक आहे त तव्हां केॾो वॾो कमु कयो उनजो नतीजो कोन निकिरंदो क़ौम सां कमिटमेंट नका कुन फयकून हुई नका मूरत मां अञा अलाह पाक कुन फयकून थी ऐं थी पियो चई कोन अहिड़ी ॻाल्हि लतीफ़ी करे सघे थो ॿियो केरु कंदो नका कुन फयकून हुई नका मूरत मां नका सुध सवाब जी नको गर्ज़ गुनाह हे काई हे कवी वहदानियत वाह अखिन ऐं अरवाह उहा साञा आहे सुपरी मुंहिंजे सुपरंसी साञा मुंहिंजी सुञाणप ऐं प्यार उन वक़्तु थियो जॾहिं कुन फयकून हुई कान ख़ुदा जी ठाहियल दुनिया हुई कान का शइ कान हुई कुझु बि कोन हो तॾहिं आउं पंहिंजे वतन सां ऐं पंहिंजे ॿारनि सां जुड़ी वियुसि ॿारूं नथा ॿुधनि मिसाल माण्हू तव्हांजा कंहिंजी नथा थियनि पोइ माण्हू त ईअं ई आहिनि या थोरी ईंदा मां जे नथी ॿुधे मां वरी मटाए खणी ईंदासीं छा पाण थोरी आहियूं जो पाण उन्हनि माण्हुनि मां थोरी आहियूं जो पाण चऊं छा चऊं त मतरू का मां हूंदी आहे पाण उहा ख़ल्क़ थोरी आहे पाण त चवंदा मां हूंदी आहे वतन हूंदो आहे क़ौम हूंदी आहे त पाण मतरू का वारा माण्हू थोरी आहियूं त मां बि आई माण्हू बि आई इहे ई माण्हू लिंगड़ियारी नूह में जिन लाइ थियास जिन माण्हुनि लाइ पंहिंजे घर में जिन दोस्त सॼो ॾींहुं शिकायतूं कंदा आहियो न ख़्यालु कयोसीं बाबा जो बाबा पुछे ई कोन थो अम्मा जो ख़्यालु कयोसीं अम्मा नथी पुछे पंहिंजी कम्यूनिटी लाइ कमु कयोसीं हेॾो मूं ज़बरदस्त कमु कयो माण्हू मञी ई कोन था हेतिरा मज़मून लिखियमि अख़बार में छपे ई कोन सुठो शइ एतिरा माण्हू रोज़ ॾिसंदा फेसबुक ते लिखंदा आहिनि फलाणी छोकिरी सुठो फोटो कयो 1200 लाइक मिलिया मूं कम जी ॻाल्हि कई मूंखे 6 लाइक मिली इज़हार चवंदा इहा ॻाल्हि सही आहे ख़बर जेको न्याणी जे नसीब में
7 मेला 300 खां मथे लाइक कोन मिलिया आहिनि ॾिसो न त इहे शिकायत पर मारवी चए थी लिंगड़ियारी लूह में शिकायत न लिंगड़ियारी माना अगड़ियूं खणी जेको फ़क़ीर कोन ॾिसंदा आहियो कपिड़ा फाटल पिया हूंदा आहिनि अगड़ियूं पियो लटकंदियूं आहिनि माण्हू पियो वेंदो आहे चइजे जंहिंजे करे मूंखे अगड़ियूं लटकियूं पियूं आहिनि अगड़ियूं चूंडींदड़ बंची पई हलां रस्ते में लिंगड़ियारी लूह में जिनी लय थियास तिनी तां तिर जे तरो पलक न पुछिया जिन लाइ हेॾी ज़िलत खयमि जिन लाइ तड़पा पई उन्हनि खे यादि ई कोन आहे उन्हनि पलक हिकिड़ो घड़ीअ लाइ बि कोन सोचियो मुंहिंजे लाइ लिंगड़ियारी लूह में जिनी लय थियास तिनी तां तिर जे तरो पलक न पुछियास झड़ो कन झोरियो हियो कोठिन आऊं पुछास मारुन मुंझ मुयास न त माड़िन मारिस मूंखे मुंहिंजे मारुनि जी मुंहुं झाड़े मारे छॾियो मूंखे उमिरि जे माड़िन कोन मारियो मुंहिंजे मारुनि जे इनडिफरेंस लातालुकी वेठा आहिनि सिंधिया माण्हू असीं रेलियूं खणी जलसा खणी माण्हू सिंधिया ॿिया माण्हू हलंदा पिया आहिनि दुकानदार पंहिंजे दुकान ते वेठा ॻाल्हाईंदा उन्हनि लाइ पिया आहिनि उन्हनि आबादकारनि लाइ पिया रड़ियूं कंदा आहियूं त यूरिया जो अघु पाणी न को मुंहिंजी ज़मीन न को फैक्ट्री न को यूरिया मूंखे खपे जिनी लइ थियासि उन तां तिर जे तरो पलक न पुछियासि उहे दुकान ते वेठा हूंदा आहिनि उहे आबादकार भरिसां ट्रैक्टर खयो था वेंदा आहिनि असीं पिया रड़ियूं कंदा आहियूं त हिननि खे पाणी ॾियो हिननि खे रोज़गार ॾियो कमांद जो अघु ॾियो फुटियुनि जो अघु ॾियो हू घड़ो कन झोरियो हियो कोठिन आऊं पुछियासि हू पिया वेंदा आहिनि पर छा कयूं इहे ई त आहिनि तंहिंजे करे इहे वरी मोटी ईंदा ही तव्हांजा मिट माइट जिन खां नाराज़ थियो था दोस्त जिन खां नाराज़ थियो था ऐं पोइ चओ था हिनखे छॾे ॾियो लातालुक लतीफ़ चए थो न नथिंग डूइंग लातालुक थियणो ई कोन्हे छो इहे जेके आरज़ी तरह तव्हां खां परे आहिनि इहे बोझी इहे जेके आरज़ी तरह मिट माइट दोस्त पार्टी तंज़ीमूं कम्युनिटी क़ौम वतन काफ़िलो वठे जिन विधास वरी वेझे से थिया जिन मूंखे मारे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे मुंहिंजा तबीब मुंहिंजा डॉक्टर हाणे उहे वरी उहे ई थिया आहिनि वठे जिन विध्यास वरी वेझे से थिया तुर्त ॿधाऊं पटियूं रोज़ कयाऊं रास जिन मूंखे वठे विधो उहे वरी मुंहिंजा वेझ थिया आहिनि ऐं मूंखे हिकदमि पटियूं वटियूं ॿधी हिकिड़े ॾींहं में रोज़ कयाऊं राह हिकिड़े ॾींहं में मूंखे तयारु करे छॾे अथनि पोइ छा कयां वठे जिन विध्यास वरी वेझे ई से थिया तुर्त ॿधाऊं पटियूं रोज़ कयाऊं रास हींअरा तिनी पास घार त घायल न थी ऐं मुंहिंजी दिलि उन्हनि वटि रही पियो त नुक़सानु कोन खणंदी आहे तंहिंजे करे तव्हांजे दिलि में कंफ्यूजन आहे हर यूथ जे हर माण्हूअ जे हीअं कयां हूअं कयां हीअं कयां हूअं कयां डोंट गो सोनी द रिवर इज इन स्पेक्ट इन दिस डार्क नाइट what brings you to whirlpools if Dham were to awaken he will question us about you what can Dham do by questioning the village girls for ages the love-wrapped women have had business with whirlpools I sacrificed my blood and my bones on my beloved mata ghidi soni ba khayal हिकिड़े पासे शिकायत मता वञी ख़बरदार थी छा थींदो नौकिरी कुझु कोन थींदई पढ़ाई कुझु कारोबार मता करी मांडणी कोन हलंदई बिरयानी जो गाॾो कोन हलंदई ॿाहिरि वेंदे दर बदर थी वेंदे हैदराबाद कराची लाहौर इस्लामाबाद रहंदे पढ़ाई लाइ सीएस कोन थींदई हीअ नौकिरी बि वेंदई हली ॿुॾी वेंदई पैसा वेंदा हलिया मता घिड़ी सोणी अॼु दरिया में दम कारी राति कुननि में कहिड़ो अथई कम कापी करी मता गिड़ी सोणी अज दरिया में दम कारी रात कुनन में कहिड़ो अथई कम मता जागी डम पुछे पाड़े वारियूं मता डम जागी पे पुछे केॾा वई सोणी इहो आहे पाण सभिनी खां शइ ऐं पाण जो जवाबु कहिड़ो आहे पंहिंजो जवाबु उहो हुअणु खपे जेको सोणी जो आहे पुछी पाड़े वारियूं कोह करींदो डम डम छा कंदो कहिड़ो आंगुरो पटींदो पुछी पाड़े वारियूं
पुछी पाड़े वारियूं को करींदो दम कारी रात कुनन में ई काण्यारन कम ही हडो ऐं चम घोरियो मुंह मिहार वक्त घट है तंहिंजे करे इहो जेको न ई हडो ऐं चम घोरियो मुंह मिहार त इन कॉन्सेप्ट खे खणणो आहे अयाज़ आख़िर में जनेसर ऐं दोदो मौत असां लाइ पाछो आहे जनेसर आहे मौत गॾु पियो हले डपु ख़ौफ़ मौत असां लाइ पाछो आहे कारून झर्रा काछो आहे मंशर आहे म्याणी आहे सावण जी सोम्याणी आहे वेसाखे जी वेरा आहे तुंहिंजा मुंहिंजा पेरा आहे तोसां मूंसां आयो आहे तोसां मूंसां वञणो कंहिंजी मूर न मञणो भल त हुजे को लूलो लिंगो जनेसर जो कॉन्सेप्ट अब मरी वेंदासीं पोइ पोइ कयो छा थियो भला पाण पैसा वैसा खाधासीं इंजॉय कयोसीं मरी वियासीं वतन कोन केरु थो पुछे भला करप्ट हूंदासीं सो वॉट हू केयर्स पाण हलिया वेंदासीं मोए पुॼणा भले वेठा ॻाल्हियूं ॾियनि इहा ख़ल्क हले पई आहे पैसा वैसा खाए ठठ करे वेंदासीं पोइ जे करे पोइ जी पोइ ॼाणे पोइ केरु थो पुछे क़बर में पोइ कहिड़ो असांखे छा कंदा जनेसर बि भल त हुजे को लूलो लिंगो इहो जनेसर आहे भल त हुजे को लूलो लिंगो मोए वलीअ खां कुतो चङो जनेसर थो चए ॾिसो वली वीचारो मरी वियो कुतो चङो आहे जीअरो आहे ढोड़ू थो पाए पियो कासम आहे गिजनि में जनेसर भल त हुजे को लूलो लिंगो मोए वलीअ खां कुतो चङो ऐं मतवारी मोए पुॼाणा सिज उभरे थो माखीअ जा ऐं मुंहिंजी प्यारी मुंहिंजे मरण खां पोइ सिज उभरंदो या न उभरंदो मूंखे कहिड़ी परवाह आहे मूंखे कहिड़ी ख़बर उभरंदो कोन उभरंदो इहो आहे ऑपरच्युनिज़म जो कंसेप्ट हर रोज मरन था माण्हू अड़ा छा लाइ डरन था माण्हू अड़ा इहो दो हर रोज मरन था माण्हू अड़ा छा लाइ डरन था माण्हू अड़ा को हीअं मरे को हीअं मरे को कीअं मरे को कीअं मरे को हीअं मरे को हूअं मरे के वेझ हथां वह पीअनि था थी लूला लंगड़ा जीअनि करोड़े रुपया कमायो आख़िर में लठ ते पिया हलनि वेठा आहिनि सुबुह जो करो खड़ियो लाहौर जी गाॾी में वञनि पिया होॾां हिकिड़ो बिस्तरो ॿधो पियो आहे करो हथ में आहे 70 सालनि ताईं करप्शन करे लुटे तबाह करे पछाड़ी में करो ऐं बिस्तरो खणियो हमरा वञे पियो त वरी ख़मीस ऐं राति सभिनी घरनि ते बीठो आहे अब सुजाॻिजो पाण टपड़ सभु खाई वियो को कीअं मरे को कीअं मरे को हूअं मरे को हीअं मरे के वेझ हथां वह पीअनि था थी लूला लंगड़ा जीअनि था किंजी कुर्की साह ॾियनि ऐं ढुरकी ढुरकी साह ॾियनि तबाह थी बर्बाद ही रावल मरदे ॿारनि था ही आदि धारन धारनि था ही कंध झुकाइण खां अॻु में ही कंध कपाइण चाहिनि था ऐं तेसी सीनो साइनि था पी जेसी जाम शहादत जो ही कनि था सिंधड़ीअ खे सजदो जनेसर चएसि थो चरफोटे जी फूंड अजाई दोदा तोछो जान विञाई आण मरी हा ऐश करी हा हीअं जवानी में तूं मरी पानी जो बुलबुलो आहे ज़िंदगी दोदा अरबर भले बाल बाल खाई आहे दुबई को लंदन न्यूयॉर्क बैंक अकाउंट को ऑफशोर कंपनियों उन ज़माने वाला हुई वाला कोई ऑफशोर कंपनियों चरफोटे जी फूंड अजाई दोदा तोछो जान विञाई आण मनी हा ऐश करी हा हीअं जवानी में तूं मरी आहे ऐं पोइ आख़िर में दोदो जनेसर खे पट ते तड़पंदड़ छा बि चवी मां मरणो न आहियां छा बि चवी मां मरणो न आहियां वेस मटाए वरणो आहियां तूं बि जनेसर जो कुझु चाहीं छा बि चवी मां मरणो न आहियां वेस मटाए वरणो आहियां तूं बि जनेसर जो कुझु चाहीं मूंखां अॻु में वरणो आहीं नाव नए सां वेस बदल सां तुंहिंजी मुंहिंजी जंग अज़ल खां जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी उहा जंग जारी रखणी आहे तंहिंजे करे ही जेको पैगाम तमामु हिते 5-7 कलाक ॻाल्हाए सघिजे थो पर फनकार वेठा हूंदा तव्हांजी प्यार आउं सम्झां थो पर होॾा फनकार ते घुराया आहिनि एडमिनिस्ट्रेशन एडमिन इंतज़ामिया तंहिंजे करे मूंखे पक आहे तव्हां में अदब में पक न हुजे किताबनि में तहरीरुनि में पक न हुजे हिन दौर जे में त चङो लिखिजे पियो आहे न
मीडिया ऐं सोशल मीडिया में पक न हुजे, सियासी अॻवाननि में भले पक हुजे या न हुजे, हुकुमराननि में हुजे, ये जेको सिंध जो नौजवान है इनमें पक है। इहो इल्मु सिखंदो, इहो मेरिट ते ईंदो, इहो पंहिंजे लाइ रस्ता ठूटियूं बूटियूं हणी पाण ठाहींदो, चुबियूं बुबियूं हणी पाण निकिरंदो, नवां कारोबार कंदो, नौकरियुनि जे पोयां कोन रुगो डोड़ंदो, मेरिट ते नौकरियूं वठंदो, कारोबार कंदो, ऐं शाम जो 3-4 कलाक पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ हफ़्ते में 2 ॾींहं उहे कढंदो, किताब पढ़ंदो, दुनिया सॼी वेंदो, ब्राज़ील ऐं साओ पालो खां वठी जोहानिसबर्ग साउथ अफ्रीका ताईं, ऐं काठमांडू खां वठी ब्रिस्बेन ऐं ऑकलैंड न्यूज़ीलैंड ताईं सॼी दुनिया खे पंहिंजे पेरनि हेठां सथींदो, पंध कंदो वेंदो। उन नौजवान में मूंखे पक है, ऐं उन्हनि खे अर्पिया थो तव्हांखे आख़िर में शेख हयास इन उम्मीद सां त राति जी सुहाईअ में, राति जी सुहाईअ में रोशनीअ जी झिरम, राति जी सुहाईअ में रोशनीअ जी झिरमिरा केतिरा नवां माण्हू सच ॾे वधनि था पिया, ॼण पतंग आहिनि जे मच ॾे वधनि था पिया। कूड़ जा नवां हरबा कम नथा अचनि हाणे, कूड़ सां नवां शोला कोन था मचनि हाणे, कूड़ जा हवारी सभु रोज़ शब बकनि था पिया, आदमी उन्हनि खां पर कोन अॼु डिॼनि था। तूं अकेलड़ी है दिल, तव्हां सभिनी जूं दिलियूं, तव्हांजा दिमाग़, तूं अकेलड़ी है दिल केतिरो विढ़ी आहे, राह में अॻे खां तूं केतिरो रिढ़ी आहे, ॿिया बि था वधनि हाणे केतिरा कदम है दिल, वाह में पिया फड़कनि केतिरा अलम है दिल, विख विख में तिन सां जेकॾहिं हली हलंदीअ मंज़िलूं वधी मिलंदियूं, तूं जॾहिं हली हलंदी। दिल ते टे थी, ऐं आप लतीफ़ खे